दोस्तों मोबाइल फ़ोन में फ़ोटोशॉप तव्हां हलाए सघो था। कंप्यूटर वारो मुकमल सभु जा सभु फीचर तव्हांखे मोबाइल फ़ोन में मिलनि था, पर उन लाइ तव्हांखे कंहिं एप्लीकेशन जी ज़रूरत कोन पवंदी। हीअ तव्हां ॾिसी सघो था, फ़ोटोशॉप आहे मुकमल तौर ते नओं प्रोजेक्ट ठाहींदासीं। रेशो हुन जो चूंडियूं था, मोबाइल में अचूं था, स्क्रीन में अचण खां पोइ 1080p ऐं 720p वारो माना असां थंबनेल जे लाइ रेशो चूंडियो, क्रिएट ते क्लिक कयो। हिते असां हिकिड़ो रेक्टेंगल ठाहींदासीं ॻाढ़े कलर जो, ठही वियो। ओके, हाणे हिते असां ॿियो कुझु करणु चाहियूं त करे सघूं था। इहो सभु कुझु करण जे लाइ तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ी वेबसाइट ते वञिणो पवंदो जंहिंजो नालो आहे photopea.com, मतिलबु photopea.com। ऐं हिन ते वञी करे तव्हां फ़ोटोशॉप फ्री में हलाए सघो था। केतिरा ई टेम्पलेट